अस्सलाम वालेकुम पहिरीं प्यारा दोस्त। उमेद सब दोस्त ख़ुशि हूंदा, सॼी सिंध ख़ुशि हूंदी। सिंध मां जेके ॿाहिरि दोस्त रहंदा उहे ख़ुशि हूंदा। दुबई सऊदी जेके दोस्त रहनि था उन्हनि सभिनी दोस्तनि खे सलाम, वॾियूं महिरबानियूं। अॼु असां हिकु अहिड़े शख़्स वटि वेठा आहियूं जेको कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। उस्तादनि जो उस्ताद, जन स्टेज दुनिया फ़न जी दुनिया में तमामु बहितरीनु पंहिंजो नालो ॼमायो। दादू ज़िले में, दादू ज़िले जे अंदरि पंहिंजे शहर में आस पास ॻोठनि में हिकिड़ा बहितरीनु स्टेज ड्रामा जंहिं कया, जंहिं भला ड्रामा लिखिया, जंहिं तारीख़ी ड्रामनि जो हिसो बणियो, ऐं जेको तमामु बहितरीनु लेखक, तमामु बहितरीनु कलाकार, क़ाबिल एहतराम उस्ताद सलीम सीतई साहब। अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम अस्सलाम। भाई छा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। उस्ताद सलीम तव्हांखे अल्लाह साईं हयाती ॾींदो, ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो। सभ खां पहिरियां उस्ताद तव्हां खां इहो सवाल कंदासीं त तव्हांजी पैदाश ऐं तव्हांजी उमिरि केतिरी आहे? जी साईं, 1966 जी मुंहिंजी पैदाइश आहे। माशाल्लाह। ऐं हिन फनी फील्ड में तक़रीबन 80 खां मूंखे यादि आहे त इहो ई दौरु आहे। असांजी बाक़ाइदे हिकिड़ी बहितरीनु टीम हुई। उस्ताद अनवर शाद, मरहूम अब्दुल गनी सोलंगी, ऐं ॿिया दोस्त राजा शाहनवाज़, शौक़ प्रेमी, इमदाद जानी, ॿिया खोड़ दोस्त हुया, साईं मरहूम सिकंदर सूमरो। असां गॾिजी तक़रीबन ड्रामा घणा कया। मंज़ूर आकाश वारा, आबिद सोलंगी, ॿिया घणा दोस्त हुया जेके ज़हन में अचनि पिया। नवाज़ सीताइया, बिस्मिल्लाह मंसूर मला। बिस्मिल्लाह, सभु क़ाबिल एतिराम। उस्ताद, सभ खां पहिरियां त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में स्टेज ड्रामा केतिरा लिखिया? स्टेज ड्रामा मुंहिंजा तक़रीबन 10-12 लिखियल हुया, ऐं उहे तक़रीबन थियल आहिनि दादू ज़िले में। उहे जेके शहर मुख़्तलिफ़, जीअं राजणा, दादू में, सीता में, प्यारे में, पुलजे में, तक़रीबन जेके बि इलाइक़ा हुया, ऐं जो सिंधी मुसाणी में कुझु पंहिंजे लिखियल कहाणियुनि जा कुझु नाला? जेके ज़िले में आहिनि, हिकिड़ो ड्रामो हुयो आदम जो पुटु हवा जी न्याणी, ऐं ॿियो हुयो बाहि, ॿियो ज़िंदान, ऐं ॿियो क़िस्मत जो खेल। कहिड़े हिसाब सां नाला हुया ईअं तक़रीबन नाला। उस्ताद, तव्हां जेके स्टेज ड्रामा पाण बि रोल अदा कया, उनमें कहिड़ा कहिड़ा किरदार? रोल मां तक़रीबन मां न कया आहिनि। मां हिकिड़ो ई कयो, हिकिड़ो दोस्त हुयो ड्रामो, उन में जो एन टाइम ते हिकिड़ो हमरा न अची सघियो किरदारु हुयो, चरिये जो किरदारु हुयो। अच्छा। उस्ताद मरहूम रोशन दाग जो ड्रामो हुयो, उन में मूंखे चई वहाँ तोखे ई करिणो पवंदो। अच्छा उस्ताद, तक़रीबन तव्हां माना लिखण जो शौक़ु रखियो ऐं ड्रामा प्रोड्यूसर जो शौक़ु रखियो। माशाल्लाह उस्ताद सलीम सीताई साहब, भला तव्हां ते इहो जेको सीताई नालो कीअं थियो? सीताई असल में असां सीता जा आहियूं, ऐं मां असल में आहियां बेसिकली मां शाइर आहियां। अच्छा। मुंहिंजो उस्ताद मरहूम धीरल परदेसी सीताई, उहो जेके बि सीता जा हूंदा शाइर, जीअं अॻ में हूंदा ख़ैर पोइ नाथण शाही, त हुनखे वरी नाथण शाहीअ सां, या आशिक़ दादवी, अहिड़े हिसाब सां उहो शहर जे हिसाब सां इहे तख़लस। ऐं मुंहिंजो नालो असल में मोहम्मद वारिस आहे, पर उस्ताद पीरल परदेसी मुंहिंजो उस्ताद आहे शाइरी में, उन मुंहिंजो सलीम नालो रखियो। सलीम सीताई नाले सां मां लिखंदो आहियां, शाइरी बि कंदो आहियां। माना इहो तव्हां जेको सलीम सीताई जेको तव्हांजो तख़लुस, इहो तव्हांजे उस्ताद शाइर उस्ताद जेको उस्ताद पीरल परदेसी रखियो। माशाल्लाह माशाल्लाह। भाई उस्ताद मुंहिंजो लेखक जे हिसाब सां मुंहिंजो उस्ताद अनवर शाह उस्ताद आहे। उस्ताद अनवर शाह जे कुझु उन जूं यादूं तमामु घणियूं आहिनि। उनजा वॾा ड्रामा हुया, जीअं साह हुयो, साह ड्रामो, साह उमर मारवी। असां हुनजा वॾा वॾा ड्रामा हुन सां गॾु हूंदा हुआसीं, गॾु ड्रामा हलाईंदा हुआसीं, रिहर्सलनि में गॾु, कमकार में गॾु हूंदा हुआसीं। हाणे मौला हुनखे हयाती ॾे, मौला ख़ुशि कंदो। उस्ताद वीचारी पछाड़ी ॾाढा हालात, ॾाढो बीमारी हालत में आहे। अल्लाह साईं उनखे सिहत अता फरमाईंदो। उस्ताद आहे उस्ताद अनवर शाह, क़ाबिल एतिराम। उस्ताद, तव्हां उस्ताद मरहूम अब्दुल गनी सोलंगी जे बारे में कुझु
मरहूम साईं अब्दुल गनी ॾाढो हिकिड़ो ॾाढो पहिरीं प्यारो उस्तादु हुयो। इहे ॼण त असां ॼण त इहो उस्ताद जेको हुया न भाऊ हर शइ असांखे करे ॾसींदा, हर एक्टर खे त भाई हे किरदारु अहिड़े हिसाब सां करिणो आहे, उहो करे ॾसींदा। साना इरशाद मरहूम अब्दुल गनी सोलंकी इन्हनि जा वॾा वॾा ड्रामा थियल आहे। असांखे ख़ुशनसीबी आहे जो असां हुननि सां गॾु हूंदा हुआसीं, वेन हर ड्रामे में तक़रीबन कमकार में जा हे करिणो आहे, हे करिणो आहे, हीअं करिणो आहे, असां गॾु हूंदा हुआसीं हुननि सां। उस्ताद उन टाइम में बहितरीन लेडीज़ आर्टिस्ट कहिड़ियूं हुयूं जेके तमामु बहितरीन हुयूं? ओल्ड एज जे हिसाब सां हुई लाड़काणे जी नालो विसरी वियो आहे, हिकिड़ी शायदा हुई मेड़ जी शायदा जी, तमामु बहितरीन आर्टिस्ट। मुसरत नाज़ हुई, मुसरत नाज़ हुई, सलमा सहर हुई ऐं नसरीन भट्टी हुई। माशाल्लाह, इन्हनि सां असां घणा प्रोग्राम कया। तमामु बहितरीन आर्टिस्ट हुयूं। ज़बरदस्त मुसरत कमाल कमाल लाड़काणे जी वॾी आर्टिस्ट हुई ऐं वॾो नालो हुयो हुनजो। सलमा सहर या नसरीन भट्टी हैदराबाद तमामु। अच्छा, ॿी हिकिड़ी आर्टिस्ट हुई जेका चवनि पिया त स्टेज ते चढ़ंदी हुई त माना चवंदा हुया त उहा तमामु वॾी आर्टिस्ट हुई, तमामु मुंहिंजा वॾा वॾा ड्रामा हुया। खुशबू सिंधी माना उन मां चवनि पिया त वॾा वॾा आर्टिस्ट उस्ताद चवंदा त सिखंदा हुआसीं। वॾी एक्टर हुई, वॾी खुशबू सिंधी साईं। हर ड्रामे में जेका करेक्टर कंदी हुई न उनखे एॾो दाद मिलंदो हो ऐं जेतिरे माण्हुनि खे उहो मुतमिन न कंदी हुई न उनखे मज़ो ई न ईंदो। हर ड्रामे में ताड़ियूं वठंदी हुई, माण्हुनि खे तक़रीबन ॼण रोराए छॾींदी। वॾी एक्टर हुई। उस्ताद, तव्हांजी स्टेज दुनिया में कंहिं दोस्त रिहाण कई आहे? हा, मुंहिंजे दोस्तनि मूंसां रिहाण कई, सीता में बि थी आहे ऐं राधणनि में बि थी। सीता में नवासी ताईं मुंहिंजी रिहाण कई, उहो ड्रामो हुते बि कयो अथई। ॿियो राधणनि में जावेद सोलंकी वारनि हिननि दोस्तनि कयो मुंहिंजो ड्रामो। माना ॿ चकर तव्हांजी शाम मल्हाए चुका आहिनि, तव्हांखे हिकिड़ो इज़तूं मोहबतूं ॾेई चुका आहिनि ऐं मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। ज़ाती ज़िंदगी में तव्हांखे औलाद घणो आहे उस्ताद? माशाल्लाह, मुंहिंजा 5 पुट आहिनि, 2 नियाणियूं आहिनि, 3 नियाणियूं आहिनि ऐं मुंहिंजा 2 छोकिरा जे सिंगर आहिनि, बशीर सोलंकी ऐं सोहेल अब्बास सोलंकी। अच्छा, माशाल्लाह। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त बशीर सोलंकी साहिबु जेको दिलबर ख़ुदा जे वास्ते जंहिंजो बहितरीन गीत उस्ताद जो माना पंहिंजो वॾो फर्ज़ंद आहे ऐं उस्ताद जो हिकिड़ो नंढड़ो फर्ज़ंद आहे जेको तमामु बहितरीन ॻाए थो। क्या बात है। सोहेल साहिबु अलाह उनखे ख़ुशि रखंदो ऐं असांजो दुआऊं अथसि त हमेशह हिन फील्ड में मोहबतूं माणे जीअं उस्ताद सलीम माणियूं आहिनि। उस्ताद सलीम हिन फील्ड मां तव्हां उस्ताद केतिरे हद ताईं तव्हां मुतमिन थिया हो? मुतमिन असां पंहिंजे जुगाड़ हिन फनी फील्ड जा असांजी मोहबत इश्क अॼु ताईं बि आहे ऐं जुनून आहे, पर माली हालातनि जे करे हर माण्हू वीचारो पोइ पंहिंजे हिसाब सां नथो करे सघे, अरेंज नथो करे। हींअर प्रोग्राम करणु ॾुखिया थी विया आहिनि ॾाढा। अॻे में दोस्त वेचारा वेंदा हुआ, पाण साकार कंदा हुआसीं, को 1000 ॾिनो कंहिं 2000 न, ईअं अहिड़े हिसाब सां ड्रामा कंदा हुआसीं। ऐं उन टाइम में सस्ता बि हींअर छोकिरियुनि जो जेको अरेंज हाणे उनजी पेमेंटूं 15,000 18,000 हिकिड़ी छोकिरी आहे। जे 2 छोकिरियूं वधनि त हुननि जा 30,000 त 2 छोकिरियुनि में विया। साउंड जो अरेंज आहे, ॿियो ख़र्च आहिनि, उन हिसाब सां ड्रामा घटि पिया थियनि। अच्छा, उन टाइम जे ऐं हिन टाइम जे ड्रामनि में केतिरो बदिलाव आहे उस्ताद? बदिलाव उन टाइम में तक़रीबन असांजी हर रोज़ु हिकु न ॿिए ॾींहुं असां ड्रामा कंदा हुआसीं न। ड्रामो थींदो, रिहर्सल थींदी, महिनत कंदा हुआसीं। पर हींअर इहो न आहे। तक़रीबन असां ॾिठो आहे, हाणे 2 टे ड्रामा असां कया आहिनि, पर एतिरो टाइम दोस्त नथा ॾेई सघनि। पोइ बसि मिड़ई करे था वञूं जान छॾाए। बाक़ी ड्रामा जेके अॻ में थींदा हुआ न, उहा वॾी महिनत हूंदी, वॾी सचाई हूंदी, इश्क हूंदो, अहिड़े हिसाब सां हूंदो। ऐं तारीख़ी ड्रामो हिते उमर मारवी 7 में थियो, पर साह चवंदा उस्ताद अनवर शाह जो उनजी वॾी वाखाण। वॾो ड्रामो हुयो, 5 ज़बान में हुयो।
वो शादात कोट में भी करायासीं, ॾाढो भेरो ई करायो ड्रामो। जी हा। ऐं खेड़पल में भाऊ असर जावेरियारनि करायो हो, ऐं हेॾे अमृत इलाइक़े में भाऊ मंज़ूर आकाश आबिद सोलंकी वारा ड्रामो पहिरियों कराया। उते थियो न? पहिरियों हुते थियो अमृत इलाइक़े में, ॿ टे चकर थियो आहे, उहो वॾो ड्रामो हो। साल उस्ताद अनवर शाह जी। म्यूज़िक जी दुनिया में साउंड में परफेक्ट तव्हांखे कहिड़ो हूंदो हुयो? परफेक्ट असांजो दोस्त हुया जीअं अब्बासी हुयो, निसार अब्बासी अब्बासी, हा। इहे जेको आहे लाड़काणे जा अब्बासी जेको साउंड उहो हुयो, जानी बलोच हुयो सितायो, जी। इहे ऐं याकूब मारवी साउंड, इहे असां माना वटि म्यूज़िक जी दुनिया में इहे माना तमामु बहितरीनु नाला हुया बहितरीनु ऐं बहितरीनु इन्हनि कमु कयो। हीअं अच्छा, तव्हांखे भला का रिलीफ मिली आहे उस्ताद पंहिंजो सखावत खाते खां? न बाबा अॼु ताईं असांखे न मिली आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजे एतिरो वस बि न आहे जो असां कंहिंखे चऊं। साईं मनोहर शाह वीचारो हुयो, उन थोरी घणी असां लाइ कुझु कयो, कोशिशि कई, पंहिंजे लाइ कई, पर उहो वीचारो अचंदो असांखां हलियो वियो। बसि अलाह मालिक ऐं कुझु दोस्तनि इहो बि उस्ताद ॿुधायो तव्हांजूं तबियत बि हाणे थोरो नासार रहे थी ऐं तबियत में मज़ो न आहे। ऐं मां जेके दोस्त फ़नकार दोस्त आहियो उन्हनि सभिनी खे इहो चवंदुसि त हीअ असांजा असास आहिनि, असांजा उस्ताद आहिनि, इन्हनि खां ॿियो नथा करे सघो। फ़ोन ते पुछा करे सघो था उस्ताद किथे आहियो, कहिड़ी दुनिया में आहियो, कहिड़ी पंहिंजे हालातनि में क्राइसिस में आहे वॾो उनजी असां पाण ई सहारा उनजी कोन लॻी सघिया आहियूं। माना हिकिड़ो असां आर्टिस्ट दोस्तनि खे माली हालात जे करे माण्हू नथो निकिरी सघे, न दोस्त आहे असां मुड़ुस आहिनि, उन्हनि असांजी त दिलि चवे थी त कयूं कुझु कयूं, असां में हुजे न उहा वसियत हुजे त असां कयूं। उस्ताद तव्हांजी असुल रहाइश? असुल रहाइश मुंहिंजी आहे रहमानी नगर सीतापुर। हाणे मूंखे तक़रीबन 20 साल थिया आहिनि, मां हिते दादू में शिफ्ट थी आहियां, हिते ई रहंदो आहियां। ज़िंदगी में तव्हां केतिरा शागिर्द कया? शागिर्द मुंहिंजो हिकिड़ो ई आहे, नवाज़ सीताई। भई ॿिया मुंहिंजा सभु दोस्त आहिनि पंहिंजा, मुंहिंजा शागिर्द मां पाण ई न आहियां, मां एतिरो कम ई न आहियां सिखी सघियो मां शागिर्द कयां। मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो उस्ताद चवंदो आहे गाने में तूं मुंहिंजो शागिर्द आहे, शाइरी बि कंदो आहे थोरी घणी, भलो एक्टर आहे नवाज़ सीताई। सीता जा जेके दोस्त या सीता जा जेके आर्टिस्ट आहिनि उहे तव्हांखे फ़ोन वोन कनि था या सार संभाल? उहो अवेले सेल हलो आहे, थिए थी, जीअं राजा शाहनाज़ आहे ऐं शम्स प्रेमी आहे, इमदाद जानी आहे, इहे पुराणा दोस्त असांजा आहिनि। पर सभु को पंहिंजे कमकारनि में मसलनि में आहे, घटि थो थिए, अचणु वञणु घटि आहे। मंसूर मला मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे, उहा रहंदो आहे जामशोर। टेलीफिल्म लिखियो उस्ताद? टेलीफिल्म मां न लिखी आहे, मां तव्हांखे ॿुधायां, ग़लति ॿुधायां, बाक़ी मुंहिंजा स्टेट आहे, मां घणा लिखियल आहिनि। स्टेट दुनिया में माना तव्हांखे असां हींअर अज़ीज़ भाई हदरी शिकस्ता थी विया ऐं सची ॿुधो हिन फील्ड मां, छो त हींअर असांखे हुन में न मिलियो आहे, कुझु बि न मिली सघियो। असांजो साईं मनोहर शाह हुयो, असासो हुयो, उनजे वञण खां पोइ सची ॿुधो न त असां ॼण सफ़ा दादू जा फ़नकार सफ़ा ॼण त ॾुतड़िजी विया, शिकस्ता थी विया, उन खां पोइ असां न करे सघिया, कुझु बि न करे सघिया। सही। अच्छा उस्ताद, सीता में तव्हां जेके दोस्त हूंदा हुया उते ड्रामा कंदा हुया ऐं उते बि इहा बि ॿुधीसीं त सीता में तमामु बहितरीनु ड्रामा, वॾा वॾा ड्रामा हुया। सीता जा जेके शम्स प्रेमी हुयो, शम्स प्रेमी वॾो एक्टर आहे, वॾो एक्टर अदाकार, या असांजो राजा शाहनवाज़ आहे, इमदाद जानी आहे, मंजूर आकाश, तमामु हिकिड़ो सुठो नालो हुयो ऐं मौलाउनि खे ख़ुशि रखंदो। इन महिल सुठो कमु करे थो मंजूर भाउ, तमामु बहितरीनु कमु कंदा। लाला रफ़ीक ज़ौर, मंजूर आकाश दोस्तनि जे लाइ घणो कुझु कनि था ऐं असांजूं दुआऊं घटि अथनि। इहो अञा थोरो घणो ग़रीबनि दोस्तनि जी सहारत लहनि था, असां त इहा कोन था लॻी सघूं, असां पंहिंजी ॻाल्हि कयूं। असांजो उस्ताद अनवर शाह वीचारो बीमार जी हालत में लॻो पियो आहे। मुंहिंजा सभु जेके बि दोस्त आहिनि, मुंहिंजा पीढ़ी प्यारा, सभु मूंखे पसंदीदा। पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जो पसंदीदा एक्टर? मुंहिंजो मोहम्मद अली साहब पसंदीदा एक्टर। माशाल्लाह। गायकी में तव्हांजो सिंध में पसंदीदा रागींदड़? रागींदड़ मोहम्मद यूसुफ उस्ताद, मंजूर अली खान, इहे मुंहिंजा पसंदीदा रागींदड़। उर्दू में तव्हांजो पसंदीदा एक्टर? गायक गायक में गुलाम अली साहब, मेहदी साहब, मेहदी हसन साहब, माशाल्लाह। मैडम नूरजहां। सिंध में शायरी जो को पसंद? सिंध में सभु भला शायर आहिनि, उस्ताद बुखारी, साहब ॼाणो कमाल आहे, उहो पंहिंजो
माशाल्लाह, वॾियूं महिरबानियूं उस्ताद। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो जो तव्हां टाइम ॾिनो। दोस्तनि खे गुज़ारिश इहा बि कंदासीं त मुंहिंजो यूट्यूब चैनल APTV खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, सुठा कमेंट ॾियो। महिरबानी। अहिड़ा बहितरीनु आर्टिस्ट, अहिड़नि बहितरीनु दोस्तनि जी तव्हांखे बहितरीनु ॻाल्हियूं, बहितरीनु वीडियो तव्हांखे दुआ सर ख़ुशि अंजाम कंदो सभिनी दोस्तनि खे। लव यू, बिस्मिल्लाह।